अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदो। तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल वांदा बंदा में वेलकम कयां थो। अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ वीडियो मुंहिंजी सिंधी ॿोली में पहिरीं वीडियो आहे। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तारीफ़ कराईंदो हलां त मुंहिंजो नालो आहे साजिद, पाकिस्तान जे सिंध सूबे में नंढड़े ॻोठ में रहंदो आहियां। तालीम जी ॻाल्हि कयो त अञा मां मैट्रिक कयां थो, अॻियां तालीम मुंहिंजी जारी आहे। त माशाल्लाह मुंहिंजो शौक़ु पैदा थियो फारिग टाइम में व्लॉग बणायो वञे, पंहिंजे जेको आहे सिंधी कल्चर खे प्रमोट कयो वञे, सिंधी ॿोली खे प्रमोट कयो वञे। त मूंखे उमेदु आहे त मुंहिंजा सिंधी भाउ मूंखे सपोर्ट ज़रूरु कंदा। जेका बि सिंधी भाउ जल्दी जल्दी पहुची वञो ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो। त माशाल्लाह मां सिंधी ॿोली खे प्रमोट कंदुसि। सिंधी ॿोली में अव्हांखे जेका व्यू हूंदा, जेका नज़ारा हूंदा, फ्यूचर में अव्हांखे वीडियोस ॾींदो रहंदुसि। त उमेदु आहे मूंखे सिंधी भाउ मूंखे मायूस न कंदा, वधि खां वधि सपोर्ट्स कंदा। त मां हितां जो व्यू ॾेखारियो त हीउ मुंहिंजो घरु आहे माशाल्लाह। ऐं हीउ जेको आहे फसल वग़ैरह खणिजी चुको आहे। हीउ ॾिसो, हाणे हिते हार लॻा आहिनि, हे हार लॻो खड़ो आहे, हे बि हार लॻो खड़ो आहे। हाणे जेको आहे त असां नओं फसल जेको आहे तयारु कंदासीं। हिते ज़मीन खे सिधो करे, सफ़ा ओके करे, बिल्कुलु सुठो करे पोइ हुनखे असां फसल तयारु कंदासीं। नओं फसल जीअं थिए कणक थी वियो, हाणे कणक जी मौसम में सारियूं त हाणे खणिजी चुकियूं आहिनि। त हाणे कणक जे मौसम में सॼा तव्हांखे असां व्लॉग ॾींदा रहंदा। सिंधी भाउ जल्दी जल्दी पहुची मुंहिंजे यूट्यूब चैनल वांदा बंदा खे फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो। त मुंहिंजो पेज बि ठहियलु आहे वांदा बंदा जे नाले सां। त जल्दी जल्दी मुंहिंजे पुॼी वञो सिंधी भाउ ऐं मूंखे वधि खां वधि सपोर्ट करो। मिलंदासीं अॻिले नेक्स्ट व्लॉग में। त अल्लाह हाफ़िज़।